मुंहिंजी धीउ त वॾी सियाणी आहे। छाते मथो ख़राब थियो आहे तुंहिंजो? सायरा सां गॾु इहो नओं छोरो केरु हुयो? इश्क में आमू सबकी विञायो तोते करे एतबार हो त पोइ छो न जमाल सां ॻाल्हि करे? मगर याद रख, मुझे साह निकरंदो त हिते ई नहीं मरण दादो। ए मिस्टर तो दमे जो खीर पी जे तू बहादुर आई त पारी गोली हलाए। तो मेरी गली पूरी नहीं है। तेरी जहर होना है मरण जो जो प्यार जो ऐलान हो गया ऐलान।
औलाद अॼुकल्ह तुआरी मंगे दी आशी नज़र नथी अचे। इन खां वधीक ॿियो को जवाब तो लाइ कोन्हे जाबिर। गलत, बिल्कुल गलत। आशी तुझी भेण जी आहे ऐं तूं उनखे बुरी नज़र सां थो ॾिसी। शराब बस सजा खां माफ़ी घुर ऐं आशी खे पंहिंजी भेण चओ। महबूबा खे भेण चवां? बिल्कुल न, भेण चओ। फरास कम ख़राब थी वेंदो। भेण चओ जाबिर, भेण चओ। तो पुत्र मानिका पुत्र कराना तो मानिका न खाईंदुसि बाबा। मार खाईंदे छा थो ॾिसी मार खाईंदे? ॾिस बाबा तूं भली मूंखे मारे छॾ मगर मां हुननि खे न छॾींदुसि।
महाराज तुझो दोस्त तो न मिलियो पर उन जी मंगीदी खे इतलाह करे आयो आहियां तोखे अस्पताल पहुचाइण जे लाइ। जावेद मूंखे अस्पताल न बल्कि तुझी ज़बान मां भेण ॿुधण लाइ।
भेण चओ आशी मुंहिंजी भेण अॼु खां आशी मुंहिंजी भेण बाबा जबर आशी खां माफ़ी घुरी ऐं उनखे भेण चयो हाणे तूं मूंखे अस्पताल वठी हली या जमाल हो था जमाल जमाल हो था जमाल ऐसे ही कुछ सुन मां चकजी पियो अरे तू तो पंहिंजो रोअण बंदि करे रखो हिते काथे आई जमाल वारा किथे आहे अस्सलाम वालेकुम वड़ा वालेकुम सलाम वादा जमाल खुश आहियो साहिब तेरा कलाम में दुनिया दा फेरा 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 अल्लाह फेर कयो अचो अचो अदा वे वड़ा वे अगर सामान रखेला तेरे को सामान छा जमाल खुश था आहियूं हाँ दा गोठ तो सब ठीक है ना होठ तो सब ठीक है पर तुझे अखिन में लुड़क अदा मुझे अखिन जा लुड़क फराज है संभाली दो उतां किथे ये लुड़क किरी मिट्टी में न मिली वञनि मां न समझो शहर जी छोकरनि जी सोबत ख़राब थी पियो आहे 24 साल जी उम्र में माण्हुनि सां खूनी झेड़ा या कतल कंदो या कतल थी वेंदो ही तू छा पियो चई जमाल मां त हुनखे समझाए थकिजी पियो आहियां पर हू हर ॿिए टे ॾींहं कंहिंसां न कंहिंसां विड़ी रत में रत पत थी अचे थो मुझे बचड़े के बचाया दा मुझे बचड़े के बचाया ओ चरिया कुर्बान वञाए तू फिक्र न कर अॼु हिन बेईमान खे तू घर ते अचण ॾे पाण ई मां सम्झायांसि तूं फिक्र न कर अदा तूं सलीम तू कॾहिं अॼु ई आयो आहियां मखण कमत वग़ैरह आदो थी न मखण खां पोइ अगरि मामो पवंदो मामू ख़ैर त आहे मामू कीअं आयो आहे ख़ैर त आहे पर तुंहिंजो ख़ैर न आहे हले हले सलाम मामा वालेकुम सलाम छा ॻाल्हि आहे मामा अॼु काफ़ी गुस्से में था लॻो गुस्से में था आहियां अरे ये तूं पीउ खे छो थो तंग करीं बापू धोए में मां तंग तंग आहियां ॾिसी छा थो राति जा 3 थिया आहिनि हिमल आयो आहियां घर अदा पुछीसि न काथे हुयो पुछीसि न छा मां हिन खां पुछां हां छा पुछां मां हिन खां हल सामान बथो हल लालू लोक हल पर मामा अरे ॻोठ में न जॾहिं तूं हेतिरो हूंदो आहीं त मां तोखे हिन पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुउसि कुल्हनि ते ऐं अॼु तूं जॾहिं पंहिंजे मामे सां कुल्हे सां मिलाए घुमंदे त तुंहिंजे मामे जी छाती हेॾी वॾी थींदी हेॾी वॾी ख़राब जॾहिं न लालू लोक जे राति जी चांजोकी तुंहिंजे हिन अखियुनि खे थधिकार ॾिनी ऐं लालू लोक जी उस तुंहिंजे हिन जिस्म खे गरमाश ॾिनी तॾहिं हिन शहर जो शोर शराबो
विसरी हुजे विसरी लाल लोग ने तो आजा मेरी जन्नत थी वई
सौ वाले खावा उठे अभी पल चुक के लेते सौ वाले खावा उठे कोठे तू कावा रे उठे कोठे तू कावा रे नरी ख्याल तो करे ना बुत छो बणिजी वञ हलो न मामा मूंखे त पहिरियां न थधी मिठी कुड़ी जो पाणी पीअणो आहे ओ सलीम फराज़ खे खूह जो पाणी पीआर अम्मा छा थियो थी छोरी चए मां हेॾे होॾे थी भॼी अम्मा हू न आहे केरु फराज़ पुटु रशीदा वारो पुटु जानला अच तो छोरी फराज सलाम मामी वालेकुम अस्सलाम रब हयात जे पुत्र भला इहो तो ॿुधा 15 सालनि खां पोइ असांजे ॻोठ जी यादि तोखे कीअं आई मामी मामो ज़बरदस्ती वठी आया पर हिते अचण खां पोइ लॻे थो त ठीक ई वठी आया तो राबिया राबी तो हुई लेकिन तो कैसी भगी वही मां सायरा आया राबी तो तू आई सायरा तो हुई जेका मूंखे ॾिसी भॼी वई पर मूंखे ॾिसी भॼी छो वई सारा ओ सारा तोखे छा थियो आहे कुछ भी न मूंखे सुञाणे थी हाँ 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 कहिड़ा आया मां फराज चल तो मूंखे ॾिसी खिली छो थी ये मूंखे ॿुधा कुझु त ॻाल्हि आहे ॿुधा
न तुम्हें घर पे मार को तू बटी बस ॿुधाए थी नंढपण में तुंहिंजा जे मुंहं ते कारण मिले ऐं चवंदो हुई त जिन आयो आहे इन में खिलने के लिए आला चङो छॾ हिननि ॻाल्हियुनि खे इहो ॿुधाओ त पुफा ख़ुशि आहे तोसां गॾु छो न आयो बाबा को तो जरूर कम होगा नहीं करना तूं ॿाहिरि वञी वे सभु ॿाहिरि वेठा आहिनि तू बाहर में सड़े रह दिया न उठ हलो आज तू भी उठा न न ओला तेरी पुफी जो पुट रहा को घेर में हज मुसा बापो घेर छोड़िया तेरी पुफी जो पुट रहा हज मुसा न न मां हिते सुई आहियां खट ते न ढकना अब खुद को ही दिया तुम गिरी तो फराज़ा इहा बदनामी मूंखे पहिरियों बि हुई ऐं हाणे बि आहे माण्हू छा चवंदा त छोकिरी ते वेगी मां ज़ुल्म थी करे सोचण वारी ॻाल्हि आहे चङो चङो अचण सां ई अचे जहिड़ो कजो वञो वञी तुंहिंजो मानी टुकर जी कयो वञो भाॼी बि पकियल आहे ऐं तओ बि तपियल आहे उतरी छोड़ी वञ मानी पचाए इहो करे छा थी हथी छो थी अते भला मुंहिंजे आवां न पइजी छा वञ चार दफ़ा थी हा थी अभी तो कमान करना है न पुट मुंहिंजी धीअ 10 दर्जा पढ़ियल आहे ऐं सारा उहा त कचो बि न पढ़ी न पढ़ी या तव्हां न पढ़ायो पुट तूं हिते घुमण आयो जा हिसाब किताब करण आयो ममा में अहिड़ी का ॻाल्हि न आहे ॻाल्हियुनि लाइ घणो वक़्तु आहे हे राबी फराज़ खे वञी पंहिंजो कमरो ॾेखार त मुंहिंजो पुटु कपिड़ा मटाए शाबाश पुटु उथी का ॻाल्हि न आहे बॉनेट बंद हाँ वात बंद छोरी अंधी आई छा त छोकिरे जो हाल करे छॾियो थी ईअं मूंखे अखी मारे छो थी ॾिसी माने सारा कोट न आहे तो मुंहिंजो आहे मूं न ॾिठो तो न ॾिठो हिन अंधीअ त तोखे ॾिठो न छॾियो छॾियो छा थियो अथव ॿारनि खां ग़लती थींदी रहंदी आहे छा हिते नथो तव्हां मामे तू वञ माफ का जाता है ये सब मुझे करे थी समझ ही का नई ॻाल्हि न आहे पर घटि में घटि अमां तव्हांजी आदतूं मूंसां इहो सुलूक न करे आहियो हाणे वरी घुसर घुसर शादी थी करी वञाणे मानी बचा जहिड़ी तूं आहे न तूं हा चओ छा आया मां मूंखे ॿुधा तूं तूं घणो कुझु आहीं घणो अफराज हाणे कमरो खे ॾेखार यही है तुंहिंजो कमरो ओके ये छो थी ॾिसी ॾिसां थी त नंढपण में हर वक़्तु नक वांदो आई पर हाणे छा पर हाणे सौ थो लॻी तू वञ मां कपिड़ा मटायां सोचण वारी ॻाल्हि आहे पुटो भाभी जी बाबा हाणे असद काॾे वियो आहे बाबा असां दोस्तनि सां ॿाहिरि निकिरी वियो आहे ॿाहिरि जी बाबा
चाचा डडू अस्सलाम वालेकुम। तूं काॾे थी वञी? अब्बा मां बनी तो सब्जी पटण थी वञा। सब्जी पटण? सालू खे छो नथी चई? अब्बा सदाई कच्ची सब्जी पटे अचे तो। सालू अच त हलूं, कम न काजो दुश्मन अनाज जो। बाबा डड्डू टक्कर न कर जान, वो कम न कर जान। सालू अच वरी अच, अच तो हलूं। बाजी थोड़ा फरार बचे दो। हाँ छा ॻाल्हि आहे? काॾे आई? जाड़े तू मां त बनी कढी वञा सब्जी पटण। मां ॾिसंदुसि त तूं सब्जी क्यों थी पटी। बाजी इहा बि ॻाल्हि आहे, तूं सोच ते चार कट मूंखे ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। ज़रूरी ॻाल्हि? कहिड़ी ज़रूरी ॻाल्हि? वो तो न पती छुट्टो थिका दी घर खां ॿाहिरि भी तूं कम थी करी, घर में भी तूं कम थी करी। बाकी ही नौकर छा चढ़ा है तो तू केरा मुझे नौकर चढ़ायो? ठीक तो चवा जॾहिं कयो हिन खे कम कंदे सो ॾिसां। पर हिननि जी रोह न आहे, मूंखे कमु कंदे सुठो लॻंदो आहे। रस्तो कोन छॾींदो, असांखे रस्तो वठिणो पवंदो। छो न ॾींदो रस्तो? हिन वॾा रस्तो ॾींदा। चयमि न ही रस्तो कोन छॾींदो, असांखे पंहिंजो रस्तो वठिणो पवंदो। अच मूंसां, अच। इहो त ॿुधायो तूं हुयो केरु? ही असांजे ॻोठ जे वॾेरे नवाब खान जो तरोड़ो पुटु नादर खान हुयो। इहो बिल्लो ईंदे वेंदे बाजी खे उहे वांगुरु ॾिसंदो आहे। तूं केॾां थो वञी? तोखे बिले वांगुरु तकड़ वारी जो अठूं कढियूं। का बि ज़रूरत न आहे, असांखे कंहिंसां दुश्मनी करण जी। मां का दुश्मन सां दुश्मनी तोड़ा बिले जो अठूं कढंदुसि और जे वातो तोखे भेण बि चवराईंदुसि। हा हा चवंदो मूंखे भेण, हुनजी अहिड़ी हिमत आहे जो मूंखे चिताए ॾिसे। ही सालो में ई बकवास कंदो आहे। तव्हां बकवास कंदो आहे? केरु थो बकवास करे? तूं त बकवास करे, ॿियो केरु थो करे? मलंग बाबा ही मुंहिंजी पुफी जो पुटु आहे, हिन खे दुआ कयो। पहिरियां बाबा हिन खे दुआ कई, हाणे बि दुआ था कयूं, अल्लाह हिन जा बेड़ा पार। इहो तव्हां छा था ॾिसो मलंग बाबा? हीअ लेक निमाणी थी आहे, हिन जो लिखियो तुंहिंजे मथे ते आहे, हिन जो लिखियो मिटीअ में न मिलाइजे। मां मरी वियसि, सब्जी की देर थी वई, अम्मा मूंखे ॾाढो मारींदी। हल हल तो हलूं। अरे मां तव्हांखे कल्ह एतिरो ई ॾिसी वियो हुओ, अॼु बि एतिरो ई आयो। तव्हां वॾा कॾहिं थी वियो? किथे मिलंदा वॾा तव्हां? हाणे वॾा दाणा मिली वेंदा। राजा
ये खाएंगे? अंगूर से लेकर अच्छा तो हिंदी के अंग्रेजी में लेडी फिंगर चौदह है। लेडी फिंगर ये नहीं चाहे भला ही बता तो ही चाहे इनके अंग्रेजी में छा चवंदा आहिनि? मुझे अंग्रेजी भी ठीक ना है। अच्छा तो तुम ही पढ़ियो है छा भला? ये तो बता मलंदा भाषा पढ़ो मुझे मक्के पोते जो लिख पढ़ा पढ़ अच्छा मक्के जा लेख ना पढ़ा तो मैं फकीर नहीं हो छा। छा ॻाल्हि आहे नाज़र ख़ान कहिड़े सोचनि में घुमायो? कमदार सोचा पियो त सायरा सां गॾु इहो नओं छोरो केरु हुयो जंहिंजी अखियुनि में मूंखे दुश्मनीअ जी नई तस्वीर नज़र पई अचे। हुकुम कर भोतार नई दुश्मनीअ खे वधण खां अवल ई दफ़न करे अचां। न कमदार न तकड़ करण जी का बि ज़रूरत न आहे, थोरो सब्र खां कमु अदा सब्र छो? हुन मूंखे अखियूं ॾेखारियूं आहिनि ऐं मुंहिंजी सायरा सां पियो घुमे। तुंहिंजी सायरा? हा हा सायरा मुंहिंजी पसंदि आहे। ठीकु आहे भाउ, थोरो सब्र ऐं चालाकीअ सां। ॿुधई कमदार? समझियुसि भोतार समझियुसि। काथे ख्याल आए न? सोचण वारी ॻाल्हि आहे पर आज़म मां आई आहियां त वॼाइण बंदि कयो थी छो भला वॼाए न मां बि त ॿुधां। पहिरियां दिल जो मौसम सुठो हो भला हाणे छा थियो आहे मौसम खे? कारा बादल छा जी आहिनि तंहिंजी मना त बादलनि जे लहण जो इंतज़ार तुंहिंजो। रात थियण ॾे चंड जी चांडरोगी में सिर जा तार पाण वॼण शुरू थी वेंदा।
चले ओनू प्यार नाल दूर बैठा तकदा अखा विच नींदा दा पवा गया बसदा चले ओनू प्यार नाल दूर बैठा तकदा अखा विच नींदा दा पवा गया बसदा दिल ओदे मुकड़दा गल मेरी कटदा यार मेरा बादशाह हुस्न दी जागीर दा तेरा मैं नजारा जदों दी तस्वीर दा कहंदा है भुलेखा मैनू सोहनी ससी हीर दा तेरा मैं नजारा जदों दी तस्वीर दा बोलदे ने सुर जदों बैठ गल्ला करदे उस फुल खिड़दे ने जिथे पैर धरदी बोलदे ने सुर जदों बैठ गल्ला करदे उस फुल खिड़दे ने जिथे पैर धरदी उड़दी जब परछावे कोल डरदी निम्मा निम्मा हासादा दिल मेरा चीरदा तेरा मैं नजारा जदों दी तस्वीर दा कहंदा है भुलेखा मैनू सोहनी ससी हीर दा तेरा मैं नजारा जदों दी तस्वीर दा कहंदा है भुलेखा मैनू सोहनी ससी हीर दा तेरा मैं नजारा जदों दी तस्वीर दा हाय छा थियो निंड नथी अचे नथी अचे छो आई लव यू इहो छा थींदो आहे मूंखे तोसां प्यार थी वियो दर्शो बंद कयो तो ॻाल्हियूं जहिड़ियूं कयूं थी वियो तोसां प्यार पोइ मां छा कयां तोखे जे प्यार थी वियो आहे त पोइ मां छा कयां छा तोखे प्यार न आहे थियो मूंखे मूंखे हा हा चओ मूंखे बि प्यार थी वियो आहे चओ तूं वञ केरु अची वियो न त मुसीबत थी वेंदी अब्बा Thank you.
अस्सलाम सर। इन माण्हू जी असांखे तलाश आहे, इन माण्हू जी तलाश आहे। जाबर लगे थो त तव्हांखे शहर जी मार राष्ट्र न आई आहे ऐं हिते आया आहियो मरण। नादर खान कुछ समझी, ही छोरा भी शहर जा ही आहिनि, ही भी इन छोरे जा ही दुश्मन था लगन। हाँ अदा साईं, कम त ईअं ई थी वियो जो नाग भी मरे ऐं लठ भी न भॼे। होतार साईं हितां फिलहाल हलण खपे, पोइ वरी मुंहिंजो कमु आहे। तो दॿे जो खीर पीतो आहे, छा तो मां जो खीर नाहे पीतो, न थी डंडो छॾाइण एतिरी महिनत न करणी पई आहे। चाचा साईं तव्हां मूंखे छॾे जो, जंहिं मुंहिंजी जान बचाई आहे उनखे सार जो। सलीम यार, मूं ॿुधो आहे त तूं हिकु छोकिरी जे इश्क में हुनजे घर जो नौकर जो आहीं। हा सच थो चई पुट,
हे पंहिंजी चङी भली नौकरी छॾे पंहिंजे पीउ डटूअ खे बि छॾे ऐं वरी उन छोकिरी जे इश्क में सफ़ा चरियो थी वियो। पियो बाबा पियो लस्सी पियो। मां चवां थो तूं हा कर करे सभु मां पाण तो न छोकिरी जो संग घुरा मन अलाह करे हा करे बा हाणे लस्सी पी करे शहर में रिली मरी वेंदा चमड़ो थी मां लस्सी पियो त को रत थे गोठे जी लस्सी है लस्सी है लस्सी। ना बा मां पहिरियों छोकिरी खे परखणु चाहियां थो ऐं हुनजो प्यार हासिल करणु चाहियां थो। पुट तोखे कॾहिं मिलंदो उन छोकिरी जो प्यार तूं त उन छोकिरी जे आलो वञण खां बि ख़बर आई थो त उन सां इज़हार में तुंहिंजो पीउ कंदो छाड़े इज़हार त मां पाण ई कंदुसि सुभाणे मेहताब खां पुकारी मेले में। चाय बकरी जो खीर पियंदे ना हाँ वे ती बात कर तू तीन बस मज़ो आई तो खिली थे आज सुठी लगी थी सो सुठी लगा थी खाना तो पैसे दिल खापस मुझी दिल ते तो दिग्गजा पेरा लगल आहे तू मुझे करीब बच मुझे दिल खापस छा बोला प्यार हला मुझे बोला प्यार से के हुकम छा ओके घर में भी कम करा है तपमन कर रहा है कम फराजी चाचो इतना कुछ है तुझे प्यार रोके हो पर तुझी बेपरवाही मुझे शहर वापस थी करे। फराजी पांचे फैसले ते गौर कयो अज मंझंद जेकॾहिं घर खां ॿाहिरि मूंसां न मिली है तो मूंखे हिन घर में न ॾिसंदी आहे। कसम तू मुझो मां
आहे? हाणे कुझु बि न। बाक़ी पहिरियों छा हुयो जॾहिं मां तुंहिंजे सॾ ते आई बि आहियां? तूं जो मूंखे खीर ॾियण वक़्तु सताई थी, मां बि तोखे थोरो सतायो। फराज़, फराज़, ज़िंदगी मूंखे ॾाढो सतायो आहे। तूं मूंखे न सताए। तोखे ख़बर आहे तूं त मुंहिंजे जीवन जो मक़सदु आहे, मुंहिंजी आख़िरी आस आहे। हाणे जो सताया त सम्झ मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी पहिरियों ॾिस मामा अही बाम हली वियसि, हेॾां थो अचे। तूं ई त चयो त घर खां ॿाहिरि अची मिल। मूंखे एतिरी ख़बर त तूं पीउ खे गॾु वठी ईंदीअ। हाणे मां छा कयां? जे अपाए ते ॾिठो न त ॿिन्ही जी क़बर ते ठाहे छॾींदो। तूं हेॾां वञ, मां पोयां वञी सॼो ॻोठ ज़मीन मोटी कयो। डडू यार थोड़ा मथे के पानी वानी थोड़ा मालिश तक कर। हाज़िर साईं, हाज़िर हाज़िर हाज़िर। वाह जो जादू थी डडू अथन में निंड करे तो छॾियां ला सभा ॼण खुमार चढ़े था न। साईं हाणे भला हलण जी बि कयो, नगर पकर बि करिणो आहे। बाबा बुख बि लॻी आहे, तव्हां सुबुह लाॻू वेठा आहियो कचहरियुनि में बाबा। न साईं हाणे उहे बि त तव्हांजा महिमान आहिनि को मुंहिंजा त कोन आहे। महिरबानी। ठीकु आहे न डडू? ठीकु, अल्लाह ख़ैर। पोइ सदाईं गॾु वॾी महिरबानी। मूंखे बि शहर में कमु आहे, हिन तुंहिंजे हथनि जे करे बसि बंदि करिणो थो पए। वॾी महिरबानी साईं, बसि महिरबानी तव्हांजी, बसि ईंदा रहो बाबा। अल्लाह ताला ख़ुशि कंदो, अल्लाह ताला ख़ुशि कंदो। मुंहिंजा मौला क्या करो हाणे त रोज़ी कयूं, बचे वाला गरीब माण्हू हजम काॾे वेंदा हाणे मुंहिंजा मौला रोज़ी। वालेकुम सलाम। रात तू ते पे मलगन घुमी पूरे घरे सरड़ियूं पियो करे। असां मलगन जो ही आस्थान हुआ। ये बा डडू जो दुकान है। सलाम बाबा डडू। डडू पोतू जो पियो। अरे ये के जा पुट ये डडू छा खा तुम? डडू बादशाह नाराज़ न थी। मलंग बाबा तू डडू तो भला भला भली चौ मलंग बाबा भली चौ। बाबा डडू बाबा डडू ओ बाबा डडू बाबा डडू इहो ने कहिड़ो कुकर जो पुटरा मूंखे आवाज़ पे थो ॾे। बाबा डडू सजाद तू हिते ये धक तो के आया है यार वो जाबर वारा भी हिते आया हुया तुंहिंजी तलाश में ही धक भी मूंखे उन्हनि आया आहिनि तूं पंहिंजो ख्याल रखजांइ। फिक्र न कर सजाद वो मुझे वार खिपता ॾाढी सा अल्लाह से खैर कंदो पुट। हाणे जेल में फसल जी ॻाल्हि लॻी छॾियो, अल्लाह जा प्यारा बाना में आहिनि। मलंग बाबा असांजो आयो आहे, हिन जे लाइ खैर जी दुआ बि घुरायूं। मिलो मलंग बाबा सां। घुमाई थी सो भी मेले में। राभी राभी छाए तो के गाल तो चो मुखे 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 तुझो यो कौन को खपे सारा छुरी पे चढ़ो न ता चढ़ो
मुझे मतो फिरंदो आहे। तू तो सफ़ा चढ़ी है। केड़े कलर की चुनी पाई मुझे कलर की पसंद है जी। ओए गाड़ियों ये दी मुखी कर बियो चूड़ी पर आई या बर्दाश्त थींदी। शुक्रिया बिल्कुल जी, मेहरबानी बिल्कुल जी। तां सब काॾे गुम थी आयो मेले में? असां या तव्हां? असां ही मेले में हेॾी रश जो हुई। पर मुंहिंजी धीउ त वॾी सियाणी आहे, तोखे मेलो घुमाए फिराए घर वठी आई। तू काॾे थी वञी मेमनी? हिन सां गॾु घिटियुनि में घुमंदे फिरंदे तोखे शर्म न आई हुई? पोइ छासि मामी, ये मुंहिंजे मामे जी धीउ आहे, तव्हां गेर त न आहे? फराज़ गेर जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तोखे असांजे ॻोठ जे मामले जी ख़बर न आहे? फराज़ शहर ऐं ॻोठनि में फ़र्क़ु हूंदो आहे। ॻोठनि में हिन ॻाल्हि खे सुठो न आहे सम्झियो वेंदो। तूं सम्झी छो नथो? हिन अणॼातनि खां छा था पुछो? सभु कम हिन मेमणी जा आहिनि। हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे। अकुल वारे जे लाइ इशारो काफ़ी आहे। हल छोकिरी अंदरि हलो। फराज़ हल तूं बि अंदरि हल। जाबिर वो छोरो तुंहिंजो दुश्मन समझ तो असांजो भी दुश्मन आहे। बस कुछ भी कर पर वो छोरो ॻोठ में नजर न अचे। सरगोठ त छा, ही छोरो तोखे दुनिया में भी नजर नहीं ईंदो। जाबिर तव्हां सभु जो सभु अंदरि हलिया वञो। मूंखे छो घुरायो आहे? वे त पुट तोखे ॿुधायूं था वे। असां त पुट असां पैसे वारा बि आहियूं, ॻोठ जा चङा बि आहियूं, पोइ बि ख़बर न आहे त छो तुंहिंजे पीउ नादर जे लाइ बि सारियां जो रिश्तो ॾियण खां इनकार थो करे। उनखे तूं सम्झाए। चाचा बाबा इनकार छो न करे? नादर खान जी कंहिंखे ख़बर न आहे त हिन ॻोठ में सभ खां वधीक शराब पीए अयाशी आहे। मैं अयाशी भी आया, शराबी भी आया। ऐं तुझी भेण उन शहरी छोकरे जे हथ में हथ ॾेई घिटियूं वते थी घुमंदी त छा उहा अशराफ आहे? बस नादर खान बस लगाम रे पंहिंजे वात खे। तूं को केर न आहे, असांजी पुफी जो पुटु आहे। बसि नंढा कावड़ न कयो, थोरो सोच खां कमु वठो। असद खान भली हू तुंहिंजे पुफीअ जो पुटु हुजे, तीअं सरेआम छोकिरो ऐं छोकिरी हथ में हथ ॾेई ॻोठ में घुमनि इहो मुनासिब न आहे। छा ॻाल्हि आहे राबी? तूं सोची वेठी आहीं? अम्मा अम्मा ये तू न सोचण वारी ॻाल्हि आहे। इहो वरी कीअं? अम्मा सारा फराज़ी घणो बेजाने जी कोशिशि थी करे। ईअं न थी त मां हथ मले बि रही वञा। मुंहिंजे जीअं न पंहिंजे हरगिज़ न थींदो। मुंहिंजी धीउ सुहिणी बि आहे
ऐं भाग वारी बि हुन जे नसीब में पराग जहिड़ो छोकिरो किथे। अम्मा त पोइ तूं हुन सां ॻाल्हि कर न। ॻाल्हि त तोखे हुन सां करणी आहे, हुन सां प्यार मोहबत वधाए त जीअं हू तोसां शादी करण जी ॻाल्हि करण लाइ पाण मजबूर थी पए। अॻिते तोखे मां थी ॿुधायां। या तुम चाहिए जो पहली दे अचण जो त रुगो बहानो हुयो। मूंखे तोसां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी हुई। कर ॻाल्हि। मुझे कौन था, मुझे दिल चाहे थी। शर्म कर। प्यार में कहिड़ो शर्म? तोखे मुंहिंजे अखियुनि में नज़र नथो अचे, पर मुंहिंजो दिल, मुंहिंजो रूह, मुंहिंजे अखियुनि में मुंहिंजो प्यार समाइल चुको आहे। मना तुझे न प्रेशर में दे ना करा दे के जा कौन को खान बना हो जा। भाजी सुबह सवेरे खां वठी ॾिसां थो पियो त तूं थी कमु करे, न का दां थी करी न कुझु चवी थी। ख़ैर त आहे। तू चुप कर, बस कर पंहिंजो कमु कर। राज तूं वञ, पुत्र मां थो करायां। रात सवेरे सुम्ही पई हुई। मूंखे त राति निंड ई कोन आई। छो? मूं ॾिठो त राबी ऐं तूं ॿई गॾु आया हुयो ऐं वापसी में जॾहिं तव्हां मोटियो त बारिश में भिगल हुयो। राबी गुस्से में हुई। ख़ैर त हुयो न? हाँ, मूं हुनखे चमाट हणी। छाजे करे? हू त जो हया शर्म विसारे ऐं मूंखे चए पई। छा चई ॿुधाए? उहा सुठी छोकिरी न आहे। मामे खे चई हुनजी शादी कराए छॾियो। तोसां? जे मां हा कया त तूं बर्दाश्त करे सघंदी? तुंहिंजी पसंदि आहे त पोइ ज़रूरु बर्दाश्त कंदसि। मुंहिंजी पसंदि त तूं आहीं। मां शादी कंदसि त सिर्फ़ु तोसां कंदुसि। मां जे तोसां शादी न कयां त पोइ? मां त कंदुसि, ज़रूरु कंदुसि। घणो घणो ज़बरदस्ती कंदे? हा, कंदुसि। शादी चाहिए मामे सां ॻाल्हि। मूंखे कहिड़ी ख़बर? मुंहिंजो हथ कपी वियो जोर सां। फराज़ छा थियो? फराज़ ॾेखार। अम्मा हाली ॾिस असांजे घर में छा थी रहियो आहे। छा थियो आहे? बाबी जा हाली ॾिस अॻ में। माफ़ी। अम्मा पंहिंजा अखियुनि सां ॾिस। अम्मा पंहिंजा अखियुनि सां ॾिस। इहो न कुझु न थी। अञा हिन खां वधीक मां कुझु ॾिठो त मां छोरी तुंहिंजो ॿेड़ो गर्क थिए। ही छा थी करे मुंहिंजे घर में? अम्मा फराज़ जो हथ कपिजी पियो हुयो। बकवास बंदि कर। मां थी चवां उनजो हथ कटिजी पियो। भागी छोरी छोरा मां तोखे हज़ार दफ़ो चयो आहे असांजे घर जे मामले में दख़ल अंदाज़ न कर। छा थियो आहे? छाजो कोन आहे? संभाल पंहिंजी दादी धीअ खे। हिन मूंखे बेज़ार करे छॾियो। मुंहिंजो जीवन जंजाल करे छॾियो अथई। छा ते मथो ख़राब थियो आहे तुंहिंजो? मूं तोखे उन वक़्तु ई चयो हुयो जॾहिं हे मेले में हथ ॾेई घुमनि पिया। उन 3 महीने जा हथ कटे छॾिया त अॼु ही ॾींहुं ॾिसण न पिया। पर मां थियो छा? मूंखे ॿुधाए। छा वरी छा थियो आहे? हे ॿई ॾींहं ॾिठे जो मुंहिंजे घर में नज़र हली पिया मल्हाइनि। ॿियो छा थींदो? ही तूं छा बता नथी करी? मथो त ख़राब न छो थी? पुछ पंहिंजी नदीअ सां ॿुधाए छॾी।
मामा ये न ॿुधाईंदी मां तो ॿुधाया मां सां हिकु सम्झा था कई पर मामी छोकरा इन बेहयाई के प्यार जो नालो ॾेई असांजी इज़त ते तव्हां बदनाम नथा करे सघो। मामी तू तान नकी बुजुर्ग ऐसा बुजुर्ग तू तो भाई जो मुझे गाली तो कराई। हाँ हाँ तू विदाई नहीं और तुझी भी विदाई ना खराब बाहर वाली फरोज बाबा अरे आवाज ना घर में रहा ठीक होना है कुछ सोच छा वरी छा सोचां सम्झ में नथो अचे त कहिड़े मुंहं सां चवां फराज़ तूं मुंहिंजे घर मां निकिरी वञ। ठीकु आहे जे हिमत करे चवां बि पर जमाल छा सोचींदो। बा एतिरो तो सोच ज़मानो छा सोचींदो ऐं ॻोठ वारा छा सम्झंदा। अरे सोचण दे ॻोठ वारनि खे सोचण दे। मूं त इहो सोचियो आहे त जे हू ॿई हिक ॿिए खे पसंदि था कनि त पोइ छो न जमाल सां ॻाल्हि करे ॿिन्ही जो निकाह कराए छॾिया। खबरदार रेसा खबरदार जेको छोकरो मूंखे ॾाइण सॾे उनखे मां पंहिंजी धीअ पराए ॾियां ईअं कॾहिं न थींदो। सुबुह थींदे ई रेस पंहिंजे भणेजे खे घर मां कढी छॾ न त असां धिका ॾेई घर मां कढंदासीं। वञ फराज़ जो सामान खणी आ। सामान छा जे लाइ मामा? इहो हिन जे लाइ जो हिन घर में तुंहिंजे लाइ का बि जॻह कोन्हे। निकिरी वञ हिन घर मां। तुझे ख्याल कर मामा मां तुंहिंजी भेण जो पुत्र आहियां। पर इन जे करे त शराफ़त जी ज़बान सां थो चवां ऐं ज़बान सम्झ ऐं निकिरी वञ हिन घर मां। निकिरी वञ। जे मां न वञा त असां तोखे धिका ॾेई घर मां कढंदासीं। मूंखे धक हणण वारो तो ॼाई न आहे। ॾाइण फराज़ निकिरी वञ मुंहिंजे घर मां। निकिरी वञ। निकिरी वञ मां चवां थो मुंहिंजे घर मां निकिरी वञ फराज़। निकिरी वञ। निकिरी वञ मुंहिंजी इज़त जा दुश्मन। निकिरी वञ। अन्या मार मामा अन्या मार पंहिंजे गुस्से मां मुंहिंजे जिस्म जो पूरो रत कढी छॾ मगर यादि रख मुंहिंजो साह निकिरंदो त हिते ई हिन घर में या घर खां ॿाहिरां। पर तुंहिंजो प्यार मूंखे हिन घर में आंदो। अॼु तुंहिंजी नफ़रत हिन घर मां कढे थी।
पर यादि रख मावा सारा खे मुंहिंजी दिलि मां ऐं सारा जी दिलि मां मूंखे केरु नथो कढी सघे, केरु नथो कढी सघे। मंज़ूर सामान खणी आ।